कंदकोट ए सेक्शन थाणे हद घंटाघर चौकड़ जखराणी बिरादरी के डंडा बरदार माण्हुनि पीपी अॻवान हमज़ो ख़ान मीराणी जे पुट हाजी नजमुद्दीन मीराणी मथां हमिलो करे डंडनि जो वसकारो लाइ ॾिनो, जंहिंजे नतीजे में नजमुद्दीन मीराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंखे तिबी इमदाद बाद रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो। अहिड़े वाक़े जो इतला मिले थी मीराणी बिरादरी जे माण्हू वॾे अंग में ए सेक्शन थाणे ते पहुची विया। उन सिलसिले में मीराणी बिरादरी जे मुतासिर दुर जे हमज़ो ख़ान मीराणी ॿियनि जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु ग़रीबाबाद पाड़े मां मोटरसाइकिल चोरी दौरान जखराणी बिरादरी जे ॿिनि जवाबदारनि खे सोॻो करे पुलिस हवाले कयो वियो हो, जंहिं मामले तां जवाबदार दुर जे माण्हुनि हमिलो कयो। जखराणी बिरादरी जे जवाबदार दुर पारां मौत मार ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वञनि। हुननि एसएसपी अमजद शेख खां मुतालबो कयो त अहिड़े वाक़े जो नोटिस वठी केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ सिंध मलाह फोरम जे अॻुवाणनि पारां वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मीराणी बिरादरी सां हमदर्दी जो इज़हार पिणु कयो।